हे जेकी तस्वीर आई आहे ईरान मां आंदी मां इराक मां हे ॾिसो था ख़ूबसूरत तस्वीर माशाल्लाह माशाल्लाह ॾिसो था बछड़ियूं सो बेहतरीन अगरि अंबनि जी ॻाल्हि कयूं त अंबनि जेको आहे न ॿूर झलणु शुरू करे छॾिया दोस्तो वेंदा गिफ्ट तौरु मामे वारनि ॾे परू खणी वेंदो बसरनि सां गॾोगॾु जेके आहिनि हे भिंडियूं बि आहिनि जेके तव्हां ॾिसो हे ॾिसो माशाल्लाह दोस्तो टाइमिंग थी वियो आहे 6 लॻी 32 मिंट थी चुका आहिनि अञा बि 2-3 मिंट आहिनि अस्सलाम वालेकुम दोस्तो कहिड़ा हाल आहिनि उमेद बिल्कुलु ठीकु हूंदा मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक बोज़ार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सलाम सिंध यूट्यूब चैनल कश्मीर खां कराची ताईं दोस्तो अॼु अल्हम्दुलिल्लाह रमज़ान शरीफ़ जो ॿियों रोज़ो आहे ऐं पाण अफ़्तारी कंदासीं शाम जेकी टाइम थिए पियो उहो बि तव्हांखे ॾेखारियां थो बहरहाल व्लॉग खे ॾिसण खां पहिरियां इहो ज़रूरु तव्हांखे चवंदुसि त यूट्यूब चैनल आहे असांजो सलाम सिंध जे नाले सां छो जो यूट्यूब चैनल ते तव्हां असांखे सपोर्ट कंदा आहियो त अञा तव्हांखे ॿियूं शयूं बि ॾेखारे सघंदासीं कुझु नयूं शयूं कुझु पुराणियूं शयूं ऐं हे जेको आहे न असां सां गॾु तैरां बि गॾु आहे तैरां छा हाल आहे चओ अस्सलाम वालेकुम चओ तैरां कपिड़ा नवां वाह ये नोखे जर खां था चाचा गुश अस्सलाम वालेकुम अदा भैरो कहिड़ा हाल खुश आहियो तैरां अदा थरा जेको आहे न चाचू तव्हांखे तोखे ॾिसंदा ई जाम चाचू चई तैरां जेको आहे न व्लॉग सुठी ठाहींदो आहे अचको तैरां खे सिंधी ख़बर ई न आहे तैरां चाहे छा अथव है न हा चकणा तैरां चए थी त हे ट्राइपॉड न हुजे त पोइ मां व्लॉग भरां तूं वठ चओ हाणे वज़न नी अच्छा ट्राइपॉड में तैरां चवंदी आहे वज़न आहे चलो अॻिते लाइ न आणींदासीं पाण हे ॾिसो था माशाल्लाह ऐं फसल बम्पर फसल जेको आहे उहो तयारु आहे ऐं दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हाणे असां वञी रहिया आहियूं नाने जे घर ऐं तैरां बि मूं सां गॾु आहे जेके दोस्त असांखे ॾिसो था सलाम सिंध यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो वधि खां वधि शेयर कयो ताकी तव्हां असां सां जुड़िया रहो ऐं तव्हां सां असां जुड़िया रहूं अॼु आहे ॿियों रोज़ो अफ़्तारी कंदासीं पाण ऐं परू वारा वेंदा हाणे कुझु सिधो सामान वठणु टाइम हाणे जेको थिए थो टाइम घणो थियो टाइम बि तव्हांखे मां ॾेखारियां थो टाइम थिए थो 4:28 अच्छा यार कॉल अची आहे मोबाइल साइलेंट हुयो छा 4:28 मिंट 4:28 मिंट दोस्तो हे ॾिसो था 4:28 थी वियो आहे संगत तैरां बि गॾु आहे मूंसां तैरां हल चाचा हल न अॻा बि तैरां साईं मूंसां गॾोगॾु आहे 4:28 मिंट जेको आहे न हिन वक़्तु टाइमिंग थी चुको आहे ऐं असां वटि जेकी रोज़े जी अफ़्तारी जो टाइम आहे उहो आहे 5:29 मिंट इहो 5 न 6:29 मिंट सॉरी 5 त ॾींहुं हूंदो आहे दोस्तो हे साम्हूं नाने वारनि जे घर असां पुॼी विया आहियूं मामे वारनि खे बि रोज़ो आहे ॾिसूं कंहिंखे रोज़ो आहे ऐं हे कणिक ॾिसो था माशाल्लाह तयारु आहे नंढड़ी भाइटी बि मूंसां गॾोगॾु आहे हले थी तैरां ऐं जेके दोस्त असांखे ॾिसो था उन्हनि खे गुज़ारिश आहे सलाम सिंध यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे वधि खां वधि शेयर करे छॾियो ताकी तव्हां असां सां जुड़िया रहो ऐं अॼु रोज़ो अफ़्तारी कंदासीं अॼु ॿियो रोज़ो आहे अल्हम्दुलिल्लाह जंहिं पाण अफ़्तारी कंदासीं शाम जो 6:29 ते दोस्तो 6:29 मिंटनि ते पंहिंजो रोज़ो अफ़्तारी कंदासीं कंडो लॻो आहे हे ॾिसो आहे दोस्तो पेर में लॻो आहे कंडो हे कंडो लॻो तैरां कंडा मत का चाचा ये कंडा ना एक ये ज़रूरी कंडा ना गिर कंडो लॻो दोस्तो पेर में बची वियासीं हे माशाल्लाह बम्पर फसल जेको सुनहरी फसल आहे कणिक जो ही तयारु आहे ऐं हे पहुची विया पाण नाने वारनि जे घर ॻोठ हे विचों हले थी तैरां वाह तैरां त विच लो चाचा हे साईं कणिक माशाल्लाह सो हाणे पहुची विया नाने वारनि जे घर उन्हनि खां पुछंदासीं उन्हनि खे कंहिंखे रोज़ो आहे छा आहे छा न आहे पोइ वरी तव्हां सां मिलूं था हे ॾिसो था हा व्लॉग ठाहियां थो हा तूं ॿुधाए ख़ुशि आहीं छा कयो था
बस इते बिठा हुआ से घूमते ये फरीद वदो फरीद रोज़ो न रखी जा ना रोज़ो कोने अलहमदुलिल्लाह छो अल्हम्दुलिल्लाह रोज़ो न रखे अल्हम्दुलिल्लाह ए ना थी रखदा से हाणे कुटिया वेठी आज तो कुटिया दोस्तों हाणे अगते हलूं था इंशाल्लाह पोइ वरी तव्हां सां मुलाक़ात करायूं था तो जी दोस्तों आयल हुआसीं मामे ऐं नाने वारनि जे घर बहरहाल उते कचहरी थी कुछ वेठासीं हाणे वरी वापसी आहे पंहिंजे ॻोठ तरफ़ पंहिंजे घर तरफ़ ऐं इंशाल्लाह वरी उते पहुचूं था वरी उते जेको आहे न ॾिसूं था हालात कहिड़ा आहिनि ऐं टाइम जेको आहे रोज़े में बाक़ी ईअं सम्झो त बाक़ी 1.5 कलाक खनि हूंदो 5:03 थी चुका आहिनि हे ॾिसो था तव्हांखे नज़र थो हूंदो 5:03 थी विया आहिनि बहरहाल हाणे अॻिते हलूं था इंशाल्लाह ताला त छा सीन ठहे थो छा जुड़े थो कणिक असां वटि दोस्तो तयारु आहे तव्हां ॿुधायो त तव्हां ॾे छा कणिक जो सीन आहे मौसम कीअं आहे तव्हां ॾे बरसाति ॿुधो आहे जेको आहे पयूं आहिनि राति ऐं हीअ सरें बि तयारु आहे माशाल्लाह हीअ कणिक हाइड्री थी वई आहे सॼी ॾिसो था ऐं सिंधी सुहिणी जेकी सुनहरी बम्पर फसुल उहा आहे कणिक काफ़ी दोस्तनि जेको आहे न मैसेजिस कया पिया त यार तव्हां जेको आहे न विलाग रोज़ ठाहींदा कयो त मां चयो था हाणे रोज़ विलाग ईंदी इंशाल्लाह अॼु ॿियों रोज़ो अफ़्तारी कंदासीं इंशाल्लाह ताला अफ़्तारी में छा छा हूंदो इहो बि ज़रूरु तव्हांखे ॾेखारींदुमि ऐं हिन खां अलावा जेको आहे न अॼु हीउ रमज़ान जो प्यारो भलारो महीनो आहे तव्हां दोस्तनि खे अर्ज़ु रखंदुमि त तव्हां सलाम सिंध यूट्यूब चैनल खे वधि खां वधि सब्सक्राइब कयो जेके फेसबुक पेज ते ॾिसो था यूट्यूब ते वञी सलाम सिंध सर्च कंदो त चैनल अची वेंदो उनखे बि ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो ताकी तव्हां मुंहिंजा नवां व्लॉग्स जेके आहिनि ॾिसी ऐं ॿुधी सघो हे ॾिसो था माशाल्लाह हे ॾिसो हे कणिक ॾिसो था बसि तयारु आहे ईअं सम्झो त इन खे हाणे जेकी असां वटि धुप आहे जीअं हाणे साम्हूं माशाल्लाह त बसि कुझु ॾींहंनि में कणिक असां वटि तयारु थी वेंदी ऐं हिन खां अलावा ॿी तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त बरसाति असां ॾे राति आई थोरी थकी ज़्यादा न हुई थोरी थकी हुई बाक़ी अलाह साईं भलाई कंदो इंशाल्लाह ताला जेके दोस्त ॾिसो था हे साईं असां वटि आहे लुसण ऐं हे आहे कणिक माशाल्लाह दोस्तो ॾिसो था पंहिंजा टिकटॉक ठाहे थो परू छा करे थो वाह अब टिकटॉक ठाहियां पियो घणा ठाही हिकु हाँ छोटू विलाग जे नाले सां टिकटॉक का फॉलो लाइक लाज़मी छो कयो वाह छो छा दोस्तो हे परू पंहिंजा टिकटॉक बि ठाहे थो हाणे मां पंहिंजा बि ठाहींदुमि शाम जो रोज़ अफ़्तारी लाइ कुझु वठी आया आहियो या वरी राति वांगुरु ईअं साकी बटारनि सां गुज़ारो मां वठी आया हे 6:12 थी विया आहिनि ओ 5:12 सॉरी 6:30 ते त रोज़ो अफ़्तारी थींदो परू जेको आहे न माण्हू हुनखे ब्लैकमेल करे टोपी वोपी पाए ना भाई इहा कहिड़ी ब्लैकमेलिंग आहे रमज़ान चढ़ी हले पियो रमज़ान इबादत कयूं पिया सलवातूं पढ़ूं पिया असां रोज़ा असां रखियूं दोस्तो हे ॾिसो तस्बीह असांजे हथ में बाक़ाइदा तू तस्बीह ते व्लॉग जे करे वेठो थे न तस्बीह आहे दोस्तो मुंहिंजी हे हा मोतबार आहे हे आहे मुंहिंजी मांखे ॾे पंहिंजी हे तस्बीह दोस्तो ॾिसो हे बाक़ाइदा अच पर ॿाहिरि हलूं यार मामा फोन करे तो हाणे फोन कर हे दोस्तो आहे नाज़बू ठीकु आहे न हे नाज़बू आहे पंहिंजे मुंहिंजी एसीडी हे अथव पासे यार एसी हाणे किरण ते अची वई आहे परू हिकिड़ो में टोपी लाए हाणे एसी खे ठाहींदासीं वरी ऐं दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त जेको आहे न हाणे एसी खे ठाराईंदासीं गर्मी अचण वारी आहे ऐं परू काॾे हाणे हलूं मामो फोन मामे ॾे पोइ हलंदाऊं टिकटॉक 2 टे ठाहियूं अच न पोइ हेॾो अच न टोपी लाए अच बस टोपी ते पायूं आहे को मसलो न आहे टोपी पायूं आहे सो हाणे ॿाहिरि अची वियाऊं दोस्तो ऐं दोस्तनि खे हाणे हेॾे 2 मिंट हेॾे 2 मिंट हे टोपी में ईअं लॻंदो आहे माना सफ़ा ईअं तूं हिकिड़ो माना जीअं मौलवी हूंदो आहे न अहिड़े हिसाब सां हाणे मुंहिंजो टिकटॉक ठाहे ॾिया आहिनि न दोस्तो हाणे अॻिते हलूं था गलो ख़राबु थी वियो आहे सो हाणे हे मुंहिंजो जेको आहे न टिकटॉक ठाहींदो मुंहिंजो टिकटॉक छोटू व्लॉग जे नाले सां उनखे जल्दी फॉलो कयो छोटू व्लॉग ऐं मुंहिंजो नालो छा आहे टिकटॉक जे इहो चैनल तारिक बोज़दार व्लॉग सलाम सिंध भी आहे न्यूज़ ना सलाम सिंध हा इनखे फॉलो लाइक लाज़मी सो हाणे हलूं था पाण ॿाहिरि ऐं इंशाल्लाह ताला पाण हेॾे काॾे हेॾे चांवर खणी अचणा आहिनि हेॾे मामे वारनि ॾे परू केॾे परू हे चांवर दोस्तो वेंदा गिफ्ट तौर मामे वारनि ॾे परू खणी वेंदो हा न परू टोपी ते नई टोपी यार के नहीं केड़ा टोपी आहे
पातल हुजे छो नाने जे घर में हे चांवर दोस्तो हाणे खणी वञे तो हे चांवर केड़ा आहिन माना सुपर अच्छा सन्नी सन्नी सुपर सुपर दोस्तो ऐं तारा तू एकड़े दोस्त हेडे कर सा हा हेडे करे ना हेडे 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 हेडा हेडा तू हेडा हल हा हाणे बुधा दोस्तो एक जो को मां ताके बुधाइंदो हला आईफोन असा वट मौजूद है आईफोन 6 है आईफोन 7 अगर काई बि दोस्त बा के खपे तो मैसेंजर ते ता राब्तो कयो ये जो को आईफोन 6 है नी जोड़ो सेम कंडीशन में जै भी भा के खपे असा राब्तो करे इंशाल्लाह कम प्राइस में ताके घणे में बस कम प्राइस में घणे में जा वो को बुधाना सी दोस्त अच्छा दोस्तो हे चाहे तो माना ता इनबॉक्स में राब्ते में अची सको ता मासा हां कम प्राइस में दोस्तो मिली वेंदो मासा राब्ते में अचो इनबॉक्स में डायरेक्ट सा या मासा वो गाल से एक ही है हां न मां पाण जो कोन ता के दींदो हे जेकी तस्वीर आई है ईरान मां आंदी मां इराक मां हे ॾिसो था खूबसूरत तस्वीर माशाअल्लाह अहिड़ी तस्वीर हे आंदी मां इराक मां ॾिसो था माशाअल्लाह हाणे दोस्तो हिते टिक टाक ठाहींदासीं टिक टाक ॿ टे ठाहे पोइ वरी इंशाअल्लाह तव्हां सां वरी मिलूं था दोस्तो वेठा आहियूं हाणे अलहमदुलिल्लाह ॿाहिरि हिते आयासीं ऐं हे अटे चकी दोस्तनि खे गुज़ारिश आहे इहा त सलाम सिंध जेको यूट्यूब चैनल आहे उनखे ज़रूरु सब्सक्राइब करे वधि खां वधि असांखे सपोर्ट कयो ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त काफ़ी दोस्त इहो चवंदा आहिनि त यार यूट्यूब या फेसबुक ते हिकु ॾींहं में असां मशहूरु थियूं वायरल थियूं त यार ॾिसो कुझु महिनत तव्हां करणी पवंदी उनखां पोइ तव्हां कामयाबी माणे सघो था हिकिड़े ॾींहं में काई बि शइ जेको आहे न थींदो आहे हे साम्हूं असांजो घरु हे दोस्तो ॾिसो था माशाअल्लाह हे आहे गजर जी ॿिज सो ही ॿिज माना हाणे हिते थींदी हिनजी उहो हे गुल में पोइ वरी ही गजर पाण रहंदासीं अॻिए साल ऐं हे बसर माशाअल्लाह ॾिसो था तयारु आहिनि ऐं दोस्तनि खे हिकिड़ी ॿी शइ तव्हांखे ॾेखारींदो हलां त हे आहिनि चणा हे गुल में आहिनि ॾिसो था गुल तव्हांखे थोरो मां अॻिते ॾेखारियां हे ॾिसो माशाअल्लाह बिल्कुलु गुल में आहिनि वाइट गुल ऐं उनखां पोइ वरी हिननि में थींदा चणा उहे बि तव्हांखे ॾेखारींदुमि इंशाअल्लाह कमिंग सून अॼु तक़रीबन जेको आहे न तक़रीबन छा बल्कि अॼु ॿियों रोज़ो अफ़्तारी कंदासीं माशाअल्लाह ऐं हिन वक़्तु शाम जो पहर आहे हे ॾिसो था सिज ओ हे साम्हूं आहे शाम जे पहर में ॿाहिरि जेको आहे मां त चयो दोस्तनि खे कुझु ॾेखारियां व्लॉग खे जेको आहे न अॼु थोरो वधायूं ऐं हे जेके आहिनि तव्हांखे सभु बसर नज़र ईंदा बसर ई बसर पर बसरनि हेल जेको आहे मज़ो कयो बि आहे नाहे बि कयो छा था करे सघूं साईं माशाअल्लाह कैमरा में चार्ज ख़तमु थी वियो नंढे में वरी मोबाइल त हाणे रिकॉर्ड कयां पियो हे साम्हूं ई वीवो V29 हे कैमरा रिज़ल्ट आहे दोस्तो बसरनि सां गॾोगॾु जेके आहिनि हे भिंडियूं बि आहिनि जेके तव्हां ॾिसो हे ॾिसो माशाअल्लाह हे बसर ऐं हे साईं भिंडियूं ऐं हिन सां गॾोगॾु अगरि जे ॻाल्हि कयूं पाण धाणा बि अथव हे ॾिसो था ख़ुशबूदार धाणा बहितरीनु माशाअल्लाह हे जेके दोस्तो तव्हां अक्सर ॾिठो हूंदो बसरनि मथां हे टोपी हे माना हिन जी बसरनि जी ॿिज अथव इहो बि तव्हांखे ॾेखारे छॾियां इहो बि तव्हांजे इल्म में इज़ाफ़ो हुजे माशाअल्लाह हे ॾिसो था सिज जेको आहे लहण ते आहे माशाअल्लाह उहो इहो साम्हूं बाक़ी रोज़े में तक़रीबन 40 मिंट पिया आहिनि तो अगरि अंबनि जी ॻाल्हि कयूं त अंबनि जेको आहे न ॿूर झलणु शुरू करे छॾिया हे ॾिसो था माशाअल्लाह हे ॾिसो वाओ अंबनि में ॿूर बि अची विया माशाअल्लाह ख़ैर सां इहे हाल अथव दोस्तो अंब जेके आहिनि अंबनि में ॿूर बि अची विया मां चयो इहो बि दोस्तनि खे तव्हांखे ॾेखारे छॾियां ऐं हे जेकी खजी तव्हांखे नज़र अचे थी हे खजी जी ॿिज जेकी इहा सऊदी अरब मां आंदीसीं हाणे ॾिसूं पोइ अॻिते छा आहे छा न आहे थींदी अॻिते त ख़बर पवंदी इहो बि तव्हांखे अॻिते हली करे ज़रूरु ज़िले में जेको आहे न असांजे घोटकी ज़िले जी अगरि ॻाल्हि कयूं त हालात ख़राबु आहिनि ख़ासि करे अॻवा बराए तावान जेको सिलसिलो हले पियो इहो तव्हां बि ॾिसंदा हूंदव असां बि ॾिसंदा आहियूं मीडिया ते ज़ाहिर आहे हिन जे करे दोस्तो कुझु ॿाहिरि न पिया निकिरूं छो जो असां पंहिंजे ज़िले में रही करे बि ॿाहिरि नथा निकिरी सघूं त तव्हां वधि खां वधि हेॾे अचण जी अगरि अचो था त वधि खां वधि ख़्यालु कयो छो जो ॾिसो था तमामु हालात जेके आहिनि उहे ख़राबु थी चुका आहिनि बाक़ी इंशाअल्लाह तमामु जल्दी
कुझु ॿाहिरि निकिरंदासीं, कुझु नया व्लॉग तव्हांजे लाइ खणी ईंदुसि। मां पाण बि सम्झां थो, मूंखे पाण खे बोरिंग थींदी आहे त मां नयूं शयूं तव्हांखे ॾेखारियां, छो साॻी शइ ॾेखारे मां पाण बि बोर थी वेंदो आहियां। बहरहाल हाणे पेज फेसबुक सलाम सिंध ऐं यूट्यूब चैनल खे एक्टिव करण जे लाइ पोइ इहे साॻियूं शयूं, कुझु नयूं शयूं, कुझु साॻियूं ॾेखारिणियूं थियूं पवनि। अॼु ॿियों रोज़ो अफ़्तारी कंदासीं माशाल्लाह। अफ़्तारी में अॼु छा आहे त पोइ हाणे हलूं था अफ़्तारी तरफ़। अफ़्तारी जो टाइम थियण वारो आहे, वेंदासीं, कुझु इबादत कंदासीं, ॾिसूं था अॼु अफ़्तारी में छा आहे त पोइ हलूं था हाणे अफ़्तारी तरफ़। माशाल्लाह ॾिसो था बछड़ियूं, सो बहितरीन जेके आहिनि ख़ूबसूरत माशाल्लाह। ये तव्हांखे शुरू में ॾेखारियूं नंढड़ियूं हुयूं, हाणे ॾिसो वॾियूं थी वियूं आहिनि माशाल्लाह, ज़बरदस्त ख़ूबसूरत माशाल्लाह। ॿ आहिनि माशाल्लाह। हिननि जी जेके माइरियूं आहिनि उहे बि तव्हांखे मां ॾेखारियां थो। हिननि जूं माइरियूं आहिनि ॿिन्हियूं माशाल्लाह, ॻोठाणी जेके आहिनि हे ॾिसो था माशाल्लाह। ॻोठ में हे सीन बि हूंदा त कुझु तव्हांखे ॾेखारियां कीअं चरनि थियूं माशाल्लाह, ॾिसो ज़बरदस्त। हे ॾिसो वाह ज़बरदस्त माशाल्लाह, तमामु बहितरीन। हाणे हिते रोज़ो अफ़्तारी कंदासीं माशाल्लाह, ऐं थोरी देरि खां पोइ बाक़ी टाइम जो कोन कुझु वञी टाइमिंग बचियो आहे। रोज़े अफ़्तारी टाइम पाण हिते कंदा आहियूं। ऐं हे कुझु ॻोठ जूं सीन माशाल्लाह। हिते हाणे नओं हिकिड़ो कमिरो ठहंदो, उनखां पोइ वरी पाण हिते चौदीवारी बि ॾेवाईंदासीं, हे काठियूं बाठियूं खणंदासीं ऐं हे सभु केराईंदासीं पाण हिननि खे, छो जो हे घर साम्हूं आहे त घर जो जेको आहे न हे सॼो डिज़ाइन ख़राबु कयूं बीठा आहिनि। हितां चौदीवारी, हुते दरवाज़ो मेन, जीअं गाॾी अचे सिधो अंदरि, इहो इंशाल्लाह अनक़रीब। हिते ॿियो कमिरो हिकिड़ो निकिरंदो, हिकिड़ो कमिरो दोस्तो निकितल आहे, हिते ॿियो कमिरो अनक़रीब पाण कढाईंदासीं इंशाल्लाह, पोइ कमु थींदो ओके। हाणे सिज लहण ते आहे, ॾिसो था रोज़े जो टाइम बि थियण वारो आहे। अलहमदुलिल्लाह दोस्तो, टाइमिंग थी वियो आहे 6 लॻी 32 मिंट थी चुका आहिनि, अञा बि 2-3 मिंट आहिनि, छो जो चोटी ते जेको आहे अज़ान थींदो आहे असां वटि, ऐं असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं। ताहिरा खे बि अॼु रोज़ो आहे, ताहिरा है न तारा रोज़ा था? अच्छा, हे अॼु आहे मुर्गड़ी जी भाॼी, हे बटाला, हे साईं साग, हे साईं फ्रूट परू छा लावा। अल्हम्दुलिल्लाह बताऊं। सुभाणे रोज़े छा तयारी आहे? सुभाणे रखंदासीं इंशाल्लाह, है ना? हां पक्को? हाँ चंड ताहिरा चए थी चंड ॾेखा, अञा चंड रोइयो थी मथे साईं, चंड ॾेखा है ना, आज़ान थिए थी माशाल्लाह। सो दोस्तो हाणे असां अफ़्तारी कंदासीं, परूए वठंदा कैमरा त असां हाणे अफ़्तारी कयूं। ताहिरा बि अॼु असां अफ़्तारी करे पई गॾु, ऐं हाणे रोज़ो खोलींदासीं माशाल्लाह। अफ़्तारी जो टाइम थी चुको आहे। ताहिरा थोरी रोज़ा खोला चाचा, ऐं ताहिरा बि खोलींदी, मां बि खोलियां थो। दोस्तां गुज़ारिश आहे त अॼु जो व्लॉग तव्हांखे पसंदि आयो हुजे त हिनखे वधि खां वधि शेयर कयो। अलाह पाक तव्हां सभिनीनि खे सलामत रखे, ख़ुशि हुजो जिते बि हुजो, ऐं इंशाल्लाह वरी सुभाणे जे व्लॉग में तव्हां सां गॾु हूंदासीं। सहिरी टाइम बि अॼु व्लॉग ठाहींदासीं, पर सहिरी में असां छा इहो कंदा आहियूं उहो बि तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदासीं। हीअ ॻोठाणी जेको आहे न, ॻोठ में रोज़ो कीअं खोलिबो आहे, इहो ईअं हिन तरीक़े सां खोलिबो आहे। पंहिंजो दोस्त तारिक बोज़ार खे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़, ख़ुशि हुजो।